अरे ता ॾाढो परेशान आहियां यार। ॻाल्हि ॿुधे एॾो परेशान आहीं अॻे रोए थो ॾे ख़बर तुंहिंजे गुर्दे जो ऑपरेशन थियो आहे नको पोइ पिते जो ऑपरेशन थियो आहे नको मसाने जो ऑपरेशन थियो आहे नको पोइ तोखे ॿियो दफ़ो तोर विहारूं नको। अड़े पोइ छो परेशान आहीं निभागा मूंखे परेशान करे छॾे यार डॉक्टर मूंखे ॿुधायो तोमें वॾी का बीमारी आहे। हाणे ॾे वॾी बीमारी आहे तोमें वॾी बीमारी आहे जंहिंजा अगरि तो पैसा जमा न कराए 2 ॾींहंनि खां पोइ तूं मरी वेंदे। अड़े घोड़ा ॾे एॾी बीमारी मूंखां त थोरो परियां थी बि घोड़ा बीमारी थी आहे हमरा खे या अल्लाह रहम कर यार मूं बि सोचो पई काफ़ी ॾींहंनि खां मूं चयो को भले जो कमु करियां जेकर यार तोखे बीमारी आहे मूं वटि आहिनि 2 टे ॾोकड़ जेके बि खीसे में न तुंहिंजी मदद करियां थो अदा वॾी महिरबानी थींदी यार वॾी महिरबानी थींदी। वञी पंहिंजो इलाज कराए बाबा लख कुर्ब तव्हांजा लख अल्लाह साईं कुर्ब। क़बूल करे बसि जेके बि आहिनि बिस्मिल्लाह करे रख बिस्मिल्लाह करे रख यार मौला तोखे ख़ुशि रखंदो आबाद रखंदो आमीन, तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई न त डॉक्टर त मुंहिंजो आसरो ई लही वियो बसि वञी मूंखे पंहिंजो पंहिंजी ज़िंदगी मां आसरो ई लही वियो। मौला ख़ुशि रखंदो ने सॼी ज़िंदगी आबाद हूंदे। आमीन आमीन वॾी महिरबानी यार तूं वञी पंहिंजो इलाज कराए वञ। शुक्र आहे सॼी ज़िंदगी फुर लुट ठगियूं मूं बि घणियूं कयूं पर अॼु अलायो शुक्र आहे त को नेकी जो कमु मूंखे हथां थी वियो हुयो कंहिंजी मदद थी वई हली या रब्बुल आलमीन मुंहिंजी इहा मदद क़बूल फरमाए। हेलो हा पप्पी पप्पी यार हिकिड़ो मुर्गो फसायूं अॼु ॿुधई हो को अलाह जो मोमिन। हा हा पेंट पियो वेठो आहियां ॿियो बि वठी आयो आहियां ॿुधई तूं बि अची तोखे प्यारियां। हा हा सभु नशो पूरो आहे पंहिंजो। हा ठीकु आहे जल्दी जल्दी 5 मिंट में ठीकु पुॼ मूंखे तो चयो त आउं बीमार आहियां डॉक्टरनि मूंखे जवाबु ॾिनो आहे ऐं 2 ॾींहंनि जो महिमान आहियां। अड़े तोखे ख़बर आहे पाण ठग माण्हू दुनिया मां पैसा कढां मूं तोखे पैसा खणी ॾेई छॾिया मूं चयो वञ पंहिंजो इलाज कराए। अड़े निभागा ना मवाली ज़रूरु आहियां पर मूं कूड़ कोन कयो मूं सभु तुंहिंजा पैसा डॉक्टर खे ॾेई छॾिया। हींअर मूं सभु पंहिंजे कननि सां ॿुधो आहे त हिकिड़ी विस्की पियो वेठो आहियां ॿियो माल वठी आयो आहियां। अड़े ॻाल्हि ॿुधा निभागा अड़े अहिड़ो नशो छो था करियो जॾहिं तव्हांखे नशो नथो मिले त वञो माण्हुनि खां पिनो था। अड़े थुक हुजे अहिड़े नशे ते कुझु त ख़्यालु करियो कुझु त गैरत करियो नशे खां सवाइ जी सघो था। घर जा टपड़ वञी था विकिणो तव्हांखे शर्म कोन थो अचे। तव्हां जहिड़नि 2 नंबर माण्हुनि जे करे जिन जो हक़ आहे उन्हनि खे माण्हू हक़ कोन था ॾियनि उन्हनि जी मदद कोन था कनि उन्हनि खे ख़ैरात कोन था ॾियनि। माफ़ करे मूंखे माफ़ कर।